न के उजनाऊं परायन मान जे वेझा न वञूं न वञूं शोरन जे वेझा न वञूं खदरन जे वेझा अल्लाह शाबादो परायन मान सां दिल फसाण में शाबादो शोरन सां दिल फसाण में शाबादो खदरन सां दिल फसाण में ओ फरमाई ला तक़रबुल ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन व साअ सबीला न के उजनाऊं परायन मान जे वेझा न वञूं न वञूं शोरन जे वेझा न वञूं खदरन जे वेझा अल्लाह फरमायो किन्ने मां किन्नू रस्तो आ बुरे मां बुरो रस्तो आ तबाही मां तबाही वारो रस्तो आ ख्वारी मां ख्वारी वारो रस्तो आ तंहिंजे करे भजी पासो कयो न रस्ते खां ज़िना जे तरफ वञो ई न सही भला छा क्यों जे फन क्यों माता बलकुम मिनल निसाए मसना व सुलास व रुबा शादियों क्यों है वरी भजे तो शादी में बर्बादी जनो जिक्र मिलियो दस शादियों क्यों एक शादी क्यों अञा जे न ताके रो न सो तो बकियो टे क्यों चार क्यों फकीर बकई वेठो आने पोखणी मसला मसाइल पेश अचन था हिलाल वाले रस्ते में तकलीफ री आहे पर ओडी ना जिन ज़िना में हेडे तकलीफ आहे पर रूह के रात जिस्म ठरियो पिया ओडे तकलीफ भी आहे जिस्म भी सड़ियो पियो रूह भी बेचैन दिल भी बेचैन अज इरादो कयो चैन इंशाअल्लाह ज़िना खु पाण के बचाईंदा भज भजा लगी पई आहे परायन माइन जे कद नंबर बंद तो थे तो वरी फूकट लगा पिया एकड़ो मुझो माइट डोले भजदो आयो साईं मां मरियो चौथों ॾींहुं निंड न कई त मां जो शो जेसां हिकिड़ी माईअ सां ॻाल्हाईंदो हाणे नंबर बंदि कयो ते सफ़ा सिर थो वञे मां जो हाणे छा कयां चई तावीज़ ॾे मां जो हिते तावीज़ असर न कंदो हल त डॉक्टर ॾे वठी हलाए इलाज कराए मथां चरियो थी वञे परायन माइन सां ॻाल्हाइण में कहिड़ो फ़ाइदो आहे बा जो इंशाअल्लाह न ॻाल्हाईंदा शोरन जे कॾ बि न भजो भज भजा लगी पई आहे शोरन जे कॾ किन में माण्हू काए पिया आहिनि गंद में पिछाड़ी खदड़न को भी माण्हू नथा मुड़न हाणे हिंगोर जा जे पासे ॾे हमरा खदड़े जे इश्क में ज़हर खाधी खदड़ो कावड़ जे हे माण्हू जो हाल थियो बागड़ियानी जे कद हमरा एकड़ो मुंडे आयो चे सही मां बागड़ियानी ते आशिक थियो पैसा खर्च करे थकी पियो पर निभागी मुके लिफ्ट ही नथी कराए हाणे को तावीज़ दे मां जो धूड़ पोई मुंह में तावीज़ वरी मुखो वठणा मां पेरन ते की पियो अबू आनी मेरे दे तावीज़ मां मरियो हरु भलो किन में दादलियों फासायो शाबादो परायन मान सां दिल फसाण में शाबादो शोरन सां दिल फसाण में शाबादो खदरन सां दिल फसाण में दिल फसाणी तो अल्लाह सां फसायो दिल फसाणी तो कुरान मजीद सां फसायो दिल फसाणी तो प्यारे नबी मोहम्मद करीम सां फसायो दिल फसाणी तो मस्जिदन सां फसायो
मस्जिद से प्यार क्यों फिर मस्जिद में जो हज़रत अली सही मस्जिद जो आशिक परवानो है पतंग हो पुछण वारे पुछा कई अली जन्नत में मज़ो कन मस्जिद में चे यारो माखों दा पुछो तो मां जो जवाब यो आ त जन्नत को घणो मस्जिद में मज़ो आ छो त जन्नत में मां अली जो नफ्स खुश थींदो मां खुश थींदो जन्नत में मां अली के फर्ज मिलदी पर मस्जिद में मां अल्लाह जो खुश थींदो आ मां अली जो रब खुश थींदो आ तेजे करे माखे पांजी खुशी खां वधीक अल्लाह जी खुशी प्यारी आ जो मां 24 कलाक मस्जिद में गुजारींदो आहियां।